अॼु जे हिन सिंधी सर्वेच प्रोग्राम में तव्हां सभु नाज़रीन जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां हार्दिक तहे दिल सां स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, इंसानी समाज में अनेक क़िस्मनि जा माण्हू नज़र अचनि था। के पंहिंजे स्वार्थ जे घेरे अंदरि पाण खे बंदि करे आसपास जे माहौल में ई महदूद रहनि था, पंहिंजे घर परिवार खे ई हिकु काइनात करे सम्झनि था। के अहिड़ा शख़्स बि आहिनि जेके हिन संसार खे त्यागे प्रभुअ खे पाइण जी कोशिश कनि था, इच्छा रखनि था। हिन युग में, हिन युग खे त हू लुत्फ़ माणे न सघिया, पर ॿिए युग, ॿिए जहान जो हू ख़्यालु कनि था। के अहिड़ा शख़्स बि आहिनि जेके दुनिया में पंहिंजो हिकु नालो कमाइण चाहिनि था ऐं उन में ई हू पंहिंजी जीवन जो मक़सदु पूरो कनि था। नामोस जी लालसा हुननि में हमेशह क़ाइमु रहे थी। कुझु अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके पंहिंजी तमामु सलाहियतुनि, पंहिंजे तमामु क़ाबिलियत खे कमु आणींदे मुआशी तौरु हिकु बुलंदी माण्हुनि चाहिनि था ऐं सुफ़े अवल जे उन्हनि शख़्सनि में पंहिंजी ॻण हासिलु करणु चाहिनि था, जीअं उन्हनि खे बि उन क़तार में बीहण जो वज मिले। मुंहिंजा दोस्तो, पर इन्हनि खां अलावा के अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके पंहिंजे घर परिवार सां निभाईंदे, पंहिंजो फ़र्ज़ बख़ूबी पालींदे ऐं आर्थिक तौरु उन्नति कंदे, उन प्रभु जी बंदगी कंदे, उन खां अलावा पंहिंजे ॿोली, पंहिंजी सभ्यता, पंहिंजी संस्कृतीअ सां बि प्यारु कनि था। न सिर्फ़ु एतिरो, पर पूरी इंसान जात जे बहबूदीअ लाइ हू हमेशह पाण पथोड़नि था ऐं हीअ उन साईं जी, मालिक जी ॾिनल जीवन उन में सकारती कनि था। अॼु अहिड़नि ई खूबियुनि जो हिकु इंसानु असां सां गॾु हिन स्टूडियो में मौजूदु आहे, जंहिं आज़ादीअ खां जल्द पोइ, मां वञा थो जल्द वञी करे धारनि जे ज़मीन ते परॾेह में हांगकांग जे अजनबी ज़मीन ते पंहिंजो डेरो जमायो ऐं हुते पंहिंजो आशियानो अॾियो। हिन इंसान पंहिंजी आर्थिक तौरु मज़बूती करण सां गॾोगॾु, पंहिंजो पाण खे थाईको करण सां गॾोगॾु पंहिंजे जाति, पंहिंजे समाज, सिंधी ॿोली, सिंधी सफ़ाक़त, सिंधी मौसीक़ीअ जो बि पूरो ख़्यालु रखियो ऐं उन जे विकास लाइ पूरो यतन कयो। त हीअ आहे असांजो भाउ नौतन तोलाणी, जेको अॼु असां सां हिते मौजूदु आहे। हीअ उतां जे सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग ऐं चाइना जा प्रेसिडेंट आहिनि। उनखां अलावा केतिरनि ई सांस्कृतिक ऐं सभ्यतिक धार्मिक अदारनि सां उन्हनि जो मेल आहे ऐं उन में कार्य करे रहिया आहिनि। त भाउ, अॼु तव्हांजो हिते असांजे स्टूडियो में स्वागत आहे। सभ खां पहिरीं जेको मुंहिंजे ज़हन में ख़्यालु अचे थो, त तव्हां हिन परॾेह हांगकांग जे अजनबी ज़मीन ते, उन अणसुञातल ज़मीन ते कीअं पहुता? साईं, इहा ॻाल्हि अथव 1968 जी। उन वक़्तु तव्हांखे ख़बर हूंदी त हिंदुस्तान में यंग माण्हू लाइ अपॉर्चुनिटीज़ या मौक़ा तरक़ी करण लाइ तमामु थोरा हुआ, साधन घटि हुया, तमामु साधन घटि हुआ, ख़ासि करके आर्थिक बहबूदी लाइ। ऐं उन जे दौरान ई उन वक़्तु असांजा घणेई सिंधी भाउर, न सिर्फ़ु मां, पर घणी अहिड़ा हुआ जेके कोशिशि कंदा हुआ त ॿाहिरि वञी कंहिं सुठे नमूने कुझु ॿ पैसा कमाए, न फ़क़ति पंहिंजे लाइ पर पंहिंजे परिवार लाइ बि कुझु करे सघूं, जिन खे असीं सिंध वर्क चवंदा आहियूं। सिंध वर्की जेके ॿाहिरि अख़र जेको निकितो सो उतां निकितो। हाणे मूंखे बि अहिड़ो मौक़ो मिली वियो 1968 में, कंहिंजे थ्रू, कंहिंजे पंहिंजे ई कंहिं मिट माइट जे थ्रू, त मूंखे उते वञण जो मौक़ो थियो ऐं 1968 खां वठी मां हांगकांग में ई उते रहियो आहियां। उते तव्हांखे पाण खे सेटल करण लाइ का संघर्ष करणी पई? साईं, संघर्ष त ज़रूरु करणी पवंदी आहे, छाकाणि हितां जॾहिं वञिजे थो त हथे ख़ाली थो वञिजे, ऐं हथे ख़ाली वञण खां पोइ कंहिं उहिदे ते पहुचण या कंहिं मुक़ाम ते पहुचणु बिना संघर्ष त थिए ई कोन थो। संघर्ष हुई, पर छाकाणि त मन में हिकु पकी दृढ़ता हुई त मां हिते छो आयो आहियां, कहिड़े मक़सदु लाइ आयो आहियां। त जॾहिं उहा तव्हांखे हर का ॻाल्हि चिटी नज़र थी अचे, तव्हांजो मक़सदु तव्हांजे साम्हूं बिल्कुलु चिटो आहे, त पोइ उहा संघर्ष नथी लॻे। हा, तकलीफ़ लॻे थी, पर मां उनखे संघर्ष आख़िर कोन चवंदुसि, या जेकॾहिं संघर्ष आहे बि त मुंहिंजे लाइ
उहा उहो तव्हां सहूलियत planning जहिड़ो करे हो। विया हुया, जी planning जी करे बिल्कुलु विया, बिल्कुलु त ॿाहिरि मूंखे मुल्क छो में छाजे लाइ वञिणो आहे ॿाहिरि तकलीफ़ जी अचे थी बिल्कुलु पई। बिल्कुलु पर इन खां अॻु पार्टीशन खां अॻु सिंध में तव्हांजे वॾनि जो कहिड़ो ॻोठ हो? सिंध मूं जेको ॿुधो असांजे वॾनि खां त असीं मांझंदि जा आहियूं, पर मुंहिंजो जनमु थियो हो कराचीअ में। त उतां तव्हांजे वॾनि बुज़ुर्गनि कॾहिं हिते लॾ पलाण जे दौर में ई आया या अॻ में या पोइ अची अटकल मां सम्झा थो 1948 में असीं पहिरीं सिधो बड़ौदे वियासीं ऐं पोइ कुझु अरसे खां पोइ 32 साले खां पोइ असां बॉम्बे शिफ्ट कयोसीं। पर तव्हां इहो जेको हिकिड़ो खूनी दास्तान चइजे, खून में रंगियल जेको असांजे पार्टीशन जो दास्तान आहे, उहो तव्हां हिस्ट्रीअ में स्कूलनि में कॉलेजनि में पढ़ियो या पंहिंजे वॾड़नि खां कुझु ॿुधो त केतिरियूं तकलीफ़ूं असांखे दरपेश आयूं? पढ़ियोसीं त सही, पर वधीक असां पंहिंजे वॾनि खां ॿुधोसीं त उन्हनि खे केतिरियूं तकलीफ़ूं, शिप में अचणु, पाण सां गॾु पूरी फैमिली, घर जा घणी सामान खणी उन ज़माने में ॿुधोसीं त उन्हनि खां ॿुधल हो त भई उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ुनि जो मुंहुं लॻो, किन खे तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पियो या उन सां कहिड़ी तकलीफ़ुनि सां पार थी अची हिंदुस्तान जी ज़मीन ते पहुता हुआ। हिते अचण सां तव्हांजे पिता साहिब या तव्हांजे भाउरनि कहिड़ो बिज़नेस शुरू कयो? साईं मूंखे जेतिरे क़दुरु यादि आहे त मां जॾहिं 1.5 साल जो हो त मुंहिंजे पिता साहिब जो देहांत थी वियो। त मूंखे उहा तमामु थोरी धुंधली माॻी धुंधली हूंदी। ऐं हिते असीं आयासीं, असीं पाण में 5 भाउर हुआसीं ऐं पोइ पिता साहिब जे देहांत खां पोइ सभई भाउर पंहिंजे पंहिंजे नमूने वञी किर्त में लॻा। मुंहिंजो वॾो भाउ जेको हो मां उन सां गॾु हुउसि, मूंखे एक्चुअली मुंहिंजे भाउ ई पालियो ऐं मुंहिंजी माउ हुई। सो मुंहिंजो भाउ जेको आहे, जेको मूंखां पोइ वॾो हो, उहो ई मुंहिंजे लाइ पिता समान हो ऐं मुंहिंजे लाइ वॾो। तव्हां जॾहिं हांगकांग जे उन सरज़मीन ते पहुता त शादी बि तव्हांजी उते थी कि शादी हिंदुस्तान में अची थी? न शादी हिंदुस्तान में अची थी। 1974 में शादी हिंदुस्तान में अची करणी पई ऐं हमेशह इहा ई उमेद हुई त जीवन साथी खपे त हिंदुस्तानी जीवन साथी खपे। सो इन करे इहा भावना शुरू खां भावना हुई। जी जी बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां हांगकांग में पहुता त उन दौर में अंदाज़ो घणा भारतवासी उते हुया? जेतिरे क़दुरु मुंहिंजो ख़्यालु आहे त उन वक़्तु 1968 या 1970 में अटकल 13-14 हज़ार भारती हूंदा। टोटल इंडियन? टोटल हिंदुस्तान। उन में सिंधी चङा हुआ, सिंधी 70% खनि हुआ। पर अॼु जे हिसाब सां बि घटि में घटि सिंधी घटि में घटि 15-16 हज़ार आहिनि। टोटल जेके भारती आहिनि उन्हनि जी तइदादु अटकल 35,000 खनि हूंदो टोटल। जी जी अॼु जी तारीख़ में। जी जी। तव्हां जॾहिं धारियुनि जे ज़मीन ते विया त छा तव्हांजे ज़हन में कॾहिं तव्हांजी सभ्यता या तव्हांजे कल्चर खे दहरम रसंदो, उनखे नुक़सानु थींदो, अहिड़ो डपु तव्हां वटि? सची ॻाल्हि पुछां त मूंखे त पंहिंजी सभ्यता कल्चर ॾाढो शौक़ु हो। मां पंहिंजे स्कूल जे टाइम में मां कहाणियूं बि लिखंदो हुउसि, नाटक बि लिखंदो हुउसि, हिकु ॿ नाटक बि डायरेक्ट कयो। मूंखे ॾाढो शौक़ु हो कल्चर जो। पर जंहिं मक़सद सां मां वियुसि उन वक़्तु हिकिड़ो ई दिमाग़ में मक़सदु आहे त मूंखे कुझु करे उते ॾेखारिणो आहे, आर्थिक नमूने पाण खे ऐं पंहिंजी फैमिली खे मथे चाढ़णो आहे। फ़िलहाल उहो शौक़ु गठड़ियुनि में उहे हाल फ़िलहाल पुठियां रखी छॾियमि। हिकिड़ो ई मक़सदु हो त मां हिते छो आयो आहियां, घर पंहिंजो छॾे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे छॾे मां हिते छो आयो आहियां धारे मुल्क में, हिकिड़े ई मक़सद सां। ऐं सॼो जेको मर्कज़ हो उन ते ई हो। त तव्हां जॾहिं बिज़नेस में आर्थिक तौरु पंहिंजी बुलंदी माणी थी कई, तंहिंखां पोइ जेका असांजी एक्चुअली जेका संस्कृति आहे उहा असांजे मुफ़क़रनि, असांजे विद्वाननि, असांजे वॾड़नि जे सोच, उन्हनि जे अनुभव, उनजे अकुल इल्म जो हिकिड़ो निचोड़ आहे। जी। त उनजो मेन हिसो जेको आहे उहो संगीत, नाटक या गायकी, मौसीक़ी आहे। त उहा वरसो जेको आहे असांजे वॾड़नि असांजे जेको ॾिनो, उहो असां हांगकांग में पंहिंजे ॿारनि खे कंहिं नमूने पहुचायो आहे? सिंधी नमूने न, मां सच ॿुधायांव न। छाकाणि त उते जॾहिं असीं कंहिं धारे मुल्क में था वञूं था त असांखे पंहिंजी उते सुञाणप पहिरीं इहा थी ॾेखारियूं त असीं हिंदुस्तानी आहियूं। उन वक़्तु असीं ईअं कोन चवंदासीं त मां सिंधी आहियां, हीअ मारवाड़ी आहे, हीअ गुजराती आहे। त उन में छा आहे, हू असांखे सम्झी कोन सघंदा। धारियो मुल्क रुॻो असांखे पहिरीं असांखे ॾेखारींदा त भई हीअ हिंदुस्तानी आहे, हीअ इंडियन आहे ऐं असांखे उन नमूने रहणो थो पए।
त पहिरीं पहिरीं जेका असांखे उते सुञाणप क़ाइमु करणी यकी जेके यूनाइटेड आइडेंटिफिक असांखे क़ाइमु करणी हुई त असीं हिंदुस्तानी आहियूं। हिंदुस्तानी आहियो त हिंदुस्ताननि में सभिनी कम्युनिटीज़ जा माण्हू हुते हूंदा। जी जी। त उन में छा सिंधी अलॻि थी बीठा? न, सिंधी अलॻि त कोन थी बीठा, सिंधी बि उन्हनि जो ई हिसो हुआ, पर यस सिंधी थोरा ॿियनि जे भेट में वधीक अफ्लुएंस चयो या थोरो छा चइबो आहे इहो उन्हनि जो असरु पंहिंजो वधीक हो। यस यस जी बिल्कुलु। इन पासे फार ईस्ट में घणई अहिड़ा मुल्क आहिनि जिते सिंधियुनि जो इन्फ्लुएंस वधीक आहे, सिंधियुनि जो असरु वधीक आहे कंपेयर टू ॿियनि इंडियन सरकारनि ते, सरकार ते सिंधियुनि जो असरु वधीक रहे थो। जी जी जी। त तव्हां हिंदुस्तानी आहियो, असीं हिंदुस्तानी आहियूं, उन में त कोई ॿ राय कोन्हनि, पर उन सां गॾु असांजी जेका पंहिंजी पहचान आहे सिंधी हुअण जी, त उहा बि त असांखे पंहिंजे ॿारनि खे ॾियणी हुई। जी। त असांजा ॿार उते सिंधी ॿोलीअ जे लाइ हू छा था सोचनि? छा उन्हनि खे उन सिंधी ॿोलीअ लाइ अहमियत आहे की हीअ ॿोली असांखे असांजी आहे, असांखे ॻाल्हाइणु घुरिजे? हाणे सची ॻाल्हि त इहा आहे, जॾहिं असांजा ॿार वॾा पिया थिया उन वक़्तु असांजो ध्यानु या हो त असीं पाण खे पहिरीं उते इस्टेब्लिश कयूं, उते पाण खे पहुचायूं कयूं। ऐं उन ज़माने में जॾहिं ॿार अचनि था त पोइ उन्हनि ॿारनि खे असांखे पहिरीं सच ॿुधायांव जेका तई सम्झो असांजी ग़लती आहे या छा आहे, पहिरीं असांखे उते जे हालतुनि खां वाक़ुफ़ु करणो थो पवे। ऐं उन्हनि खे इहो त ओॾी महिल ॿुधनि त असीं हिंदुस्तान जा आहियूं। मां ईअं कोन चवंदुसि त तूं सिंधी आहीं, हीअ तुंहिंजो पासे वारो जेको आहे सो गुजराती आहे, त उहा असांखे भेदभाव कोन ॾेखारिणो। हूअं बि असां सिंधियुनि जो त पैगाम ई हमेशह एकता जो रहियो जी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त उन वक़्तु असांजो इहो ई ध्यानु हो त असांजा जेके ॿार आहिनि उते कंहिं बि नमूने पंहिंजो नालो कढनि, पढ़ी ॻढ़ी करे उते जे रीतियुनि रिवाज़ मूजिबि या उते जो जेका घुर्ज हुई उन मूजिबि पाण खे चाढ़ीनि। इन में मां मञा थो त यस असांजियूं ग़लतियूं आहिनि या असांजी इहा नज़र अंदाज़ी आहे त असां उन वक़्तु पंहिंजे ॿारनि खे सिंधी तहज़ीब लाइ घणो ध्यानु कोन्हे। पर हींअर त उहा ग़लती जंहिंखे तव्हीं चओ था या लागर्जी चओ था, काफ़ी हद ताईं तव्हां सुधारे चुका आहियो। तव्हां केतिरा ई सांस्कृतिक सभ्यते केंद्र खोलिया आहिनि, केतिरा ई अदारा खोलिया आहिनि। जी। त उहे कहिड़ा कहिड़ा अदारा त हिनखे असांजी ॿोलीअ खे, असांजी सभ्यता खे महफ़ूज़ करण लाइ, जी वधाइण लाइ छा हुते कहिड़ा अदारा खोलिया अथव? हाणे जीअं तव्हांखे ॿुधायां त पहिरीं असां सभिनी जो मक़सदु हो त पाण खे अती उते पाण खे एस्टेब्लिश कयो, सेटल कयोसीं। उन खां पोइ जॾहिं रियलाइज़ कयोसीं त हाणे असीं चङी तरह सेटल थी विया आहियूं, असांजा ॿार बि कंहिं नमूने वॾनि सुठनि कॉलेज में या वॾी सुठी एजुकेशन पिया पाइनि, त उन खां पोइ ध्यानु हो त हाणे असीं पंहिंजी जातीअ लाइ छा कयूं या जातीअ खे कीअं सुञाणूं या उनखे कीअं बचायूं। जी। उन जे लाइ पहिरीं पहिरीं ॻाल्हि त असां हीअ कई त मां तव्हांखे ॿुधायां त हुते जीअं त हिंदुस्तानी आस्ते आस्ते वक़्तु सारू वधंदा पिया विया त उते घणी धार संस्थाऊं खुलणु शुरू थी वियूं, जिन खे के मराठा मंडल चवंदा, गुजराती समाज चवंदा, राजस्थानी समाज चवंदा, सिखनि पंहिंजो सोसाइटी खोली। त असांखे बि ख़्यालु आयो, महसूसु त थियो त असीं त हिंदुस्तानी आहियूं, पर हर कंहिंखे उहा त हिकिड़ी जनरल असांजी सुञाणप आहे, पर पंहिंजी पर्सनल सुञाणप छा थी। बराबरि। त उहो सोचे करे असां अटकल 1992 में मां आहियां, मूं मिस्टर लाल हरदासाणी या असांजा के कुझु हम ख़्याली दोस्त हुआ जिन गॾिजी करे सोचियो त असीं बि सिंधियुनि लाइ कुझु अहिड़ो कुझु खोलियूं। ऐं उन दौरान असां हुते सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग ऐं चाइना जी इस्टेब्लिश कई, उनखे बर्पा कयोसीं। ऐं मक़सदु इहो ई हो त कंहिं न कंहिं केरु उते चेटीचंड केरु मल्हाईंदो कोन हो, ख़ासि कंहिं नमूने मेन जेके ॾिण हूंदा हुआसीं, ॾियारी हूंदी हुई, दशहरो हूंदो हो, या पाण असीं ॿियनि ॾिणनि में वधीक बहिरो वठंदासीं, गुरू नानक जो जनमु थियो या कृष्ण जयंती थी। त उन वक़्तु असां चयो त असांजो जेको इष्ट देवता आहे, जंहिंजो 9 साल थिए थो असांजो चेटी चवंदा, छो न उहो असीं मल्हायूं। ऐं उन वक़्त खां वक़्तु ई असां पहिरीं सोचियोसीं त जेकॾहिं सिधो धार्मिक नमूने वेंदासीं त में बि माण्हू थोरो इंट्रस्ट न बि ॾेखारिनि। सो असां उनखे पहिरीं कल्चर रूप ॾिनोसीं। इंडिया मां सिंधी कल्चर घुरायोसीं, कल्चर ग्रुप घुरायोसीं, जेके सिंधी संगीत, सिंधी म्यूज़िकी, सिंधी ॻाल्हाइणु, सिंधी चुटकिला जे या भगत थी, त उन्हनि खे पूरो रंग सिंधी नमूनो हुजे, जेके उते अची कंहिं नमूने माण्हुनि खे पहिरीं त विंदराइनि,
त भई सिंधियुनि खे बि पंहिंजो हिकिड़ो नमूनो आहे इंटरटेनमेंट जो, पंहिंजी म्यूज़िक धाड़ थियनि, पंहिंजो संगीत धाड़ थियनि, त जीअं उन्हनि खे बि इहा ख़बर करे। न त रुॻो उन वक़्तु असांखे ख़बर हुई त बॉलीवुड छा आहे या हिंदी म्यूज़िक छा आहे। आहिस्ते आहिस्ते उहो जॾहिं असां कंदी, ऐं गुज़िरियल 20 सालनि खां वठी 21 सालनि ताईं असीं हर साल अञा ताईं बि सिंधी ट्रूप हितां ईंदी आहे, इंडिया मां ईंदी आहे, जेका उते अची सुठे नमूने पंहिंजो कल्चर प्रोग्राम कंदी आहे। ऐं ॿिए ॾींहुं उन साॻी ट्रूप जेको असांजो हिकिड़ो मंदरु आहे, जेको लक्ष्मी नारायण मंदरु आहे, जेको जिते सभु हिंदुस्तानी वेंदा आहिनि, उते बाक़ाइदे चेटीचंड मल्हायो वेंदो आहे, अखो थींदो आहे, या बहिराणो साहिब रखंदा आहियूं। बहिराणे साहिब जूं जेके बि मर्यादाऊं आहिनि से पूरी कंदा आहियूं, ऐं वञी समुंड में बिल्कुलु विधीअ सां उनजी। हींअर उते घणेई पंडित बि आहिनि जेके सिंधी महाराज जंहिंखे असीं चवंदा आहियूं, उहे आहिनि। त सुठे नमूने थिए पियो। ऐं जीअं इहे ॻाल्हियूं थियनि पियूं, तीअं जेका नई टही आहे, उन्हनि खे थोरो थोरो उनजो ज्ञान अचे थो, त भई पुछंदा हीअ छा आहे, हीअं थिया। त हाणे जेको 50 साल अॻु या 45 साल अॻु या 40 साल अॻु जेका उहा ॻाल्हि हुई, उहा हींअर कोन्हे। मां घणनि हंधि वेंदो आहियां, त मूंखे ख़ासि करे जॾहिं मां हिंदुस्तान में वेंदो आहियां, घणेई माण्हू चवंदा आहिनि या पढ़ंदो आहियां अख़बार में, त असांजी सिंधी ॿोली ख़तमु थींदी पई वञे, हीअं थींदी पई वञे, ख़लास थी वेंदी आहे। ऐं मां उन्हनि सां कॾहिं बि वाक़ुफ़ु सहमत न आहियां, इतफ़ाक़ कयां। मां उन्हनि खे चवंदो आहियां, हिकु ॻाल्हि ताईं ध्यानु सां ॾियो, अॼु खां 20 साल अॻु हिंदुस्तान में या ॿाहिरि केतिरा चेटीचंड, केतिरियूं संस्थाऊं जेके चेटीचंड मल्हाईंदियूं हुयूं। ऐं अॼु ॾिसो 20 साल खां पोइ न फ़क़ति भारत में, पर ॿाहिरि जे घणनि ई मुल्कनि में, हांगकांग थी, सिंगापुर थी, दुबई थी, लेगोस थी, थाईलैंड में बि ॿुधो त अॼुकल्ह शुरू कयो अथनि, ॿियनि घणनि जो बि वीचार शुरू कयूं, जीअं फिलीपीन थी, मलेशिया थी। त उते पाण उन में शौक़ु वधीक जाॻियो त असीं बि अहिड़ा कुझु कयूं, सिंधी चेटीचंड मल्हायूं। त पोइ तंहिं कीअं चवंदा त असांजी सिंधियत मरे पई? न, यकीनन सुजाॻी आई आहे, पर हिंदुस्तान जूं हालतुनि खे ॾिसी ॿाहिरि वधीक थो लॻे त उते पाण वधीक असांजा सिंधी त्योहार, असांजूं सिंधी रीतूं रस्मुनि खे क़ाइमु रखियो वियो आहे। हिते जेको असीं हिंदुस्तान में वेठा आहियूं, जेकॾहिं सिंधी असां पंहिंजे उन सिंधी ॿोली ऐं सभ्यता खे बचाइण लाइ जेको कुझु बि कयूं था, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। पर तव्हां धारनि जे ज़मीन ते वेही करे जेकॾहिं ॿोलीअ जे लाइ, पंहिंजे समाज जे रीतुनि रस्मुनि जे लाइ, पंहिंजे रिवाज़नि जे लाइ कुझु कयो था, त तव्हांखे वधीक आफ़रीन आहे। रियली आफ़रीन जी ॻाल्हि कोन्हे, इहो बि त असांजो फ़र्ज़ु आहे न। असीं जे सिंधी आहियूं त इहो बि त असांजो फ़र्ज़ु आहे त जेकॾहिं हींअर असीं उन हालति में, पोज़ीशन में आहियूं, त इहे असीं करे सघूं था। को ज़मानो हो जॾहिं असीं सभई पंहिंजे किर्त में कमकार पूरा असीं पाण खे इस्टेब्लिश करण में बिज़ी हुआसीं। पर हींअर हर को उते सुठे नमूने इस्टेब्लिश आहे, हर कंहिं सुठे नमूने प्रॉस्पर्स आहे, बहबूदी ॾिसे थो, कामयाबी ॾिसे थो। हर कंहिं सिंधियुनि खे जंहिं नमूने कामयाबी खपे, धंधे में खपे, किन पोस्ट में खपे, सभिनी खे सुठी मिले थी। त पोइ बाक़ी छो न जेको असांखे समय आहे या असांजा जेके रिसोर्स आहिनि या ज़रिया आहिनि, छो न असीं सिंधियत खे फैलाइण में, मां चवंदुसि बचाइण त सिंधी बचंदी, सिंधी खे वेंदी कोन, जेसि ताईं सिंधी आहिनि सिंधी रहंदी। तमामु सुठो। घणेई माण्हू चवंदा आहिनि भई सिंधियत, भई ॿोली न आहे त माना उहो सिंधी माण्हू कोन थियो। मां वरी उन सां सहमत कोन आहियां। तव्हांजा वीचार, तव्हांजी हलत चलत, तव्हांजो उथणु वेहणु, तव्हांजो पहिराव, तव्हांजी सोच, तव्हांजो खाधो पीतो, जेकॾहिं उन में किथे बि सिंधी टच आहे त उहा सिंधियत आहे, उहा सिंधियत रहंदी ज़िंदा। तव्हां उते शायदि हिकु टेम्पल सां बि, हिंदू टेम्पल आहे, उन सां बि जुड़ियल आहियो, ट्रस्टी आहियो शायदि? जी जी बिल्कुलु। त इहो उते धार्मिक सभु प्रोग्राम थींदा आहिनि टेम्पल में, कहिड़ा कहिड़ा ॾींहं मल्हाया वेंदा आहिनि उते? उते पाण असां वटि सच ॿुधायांव त सभु ॾिण, सभु धार्मिक प्रोग्राम, सभिनी क़िस्मनि जा प्रोग्राम थींदा आहिनि, सभिनी क़िस्मनि जा थींदा आहिनि। उते बि असां, मूंखे मौक़ो मिलियो मंदरु विज़िट करण जो, त उते शिव जो बि लिंग हुयो, सूमर ॾींहुं काफ़ी आया पे माण्हू, ऐं जल पे ऑफर कयो वियो, चाढ़ियो वियो। गुरु नानक देव जो बि, गुरु ग्रंथ साहिब बि उते रखियल आहे। बिल्कुलु। असां ॿ मेन मंदर आहिनि, हिकिड़ो आहे कौलून साइड में, जेको हांगकांग जो, ॿियो हांगकांग साइड में। ऐं तव्हांखे ॿुधी अचरज न, ॿिन्ही में झूलेलाल साईं जी पुतलो रखियल आहिनि, ऐं झूलेलाल साईं जी पूॼा थींदी आहे। ऐं जेके सिंधी आहिनि उहे झूलेलाल साईं खे मञनि था। हीअं उन्हनि में चङी इहा जागृत आहे त भई हीअ असांजो इष्ट देवता, जेका
मां चवंदुसि त 25 साल या 30 साल या 40 साल घटि हुई, मां कोन चवंदुसि कोन हुई, न, न, आस्ते पर आस्ते घटि हुई, सुजाॻी वधंदी यकीनन वेंदी आई आहे, त सुजाॻी उते आई आहे। असां वटि हर कंहिं क़िस्म जा तई नवरात्रि जा प्रोग्राम कयो, दशहरे जा प्रोग्राम कयो, चेटीचंड जा प्रोग्राम कयो। मां चवां थो क़रीबन को बि अहिड़ो ॾिणु कोन्हे जेको असीं उते मल्हायूं कोन था। उन्हनि ॾिणनि मल्हाइण सां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे रिसेंटली उते जॾहिं मूं विज़िट कयो त भावनाउनि में बि प्रभुअ जे प्रति काफ़ी कुझु हिकिड़ो निम्रता आहे। मूंखे कंहिं ॿुधायो त भई जॾहिं कंहिं ते काई आपदा अचे थी त झूलेलाल जी माला जेका आहे या गुरु नानक जी माला 108 दाणा जेका आहे 20-20 बार 40-40 बार या हनुमान चालीसा, माना सभु हिकु धार्मिक वीचार जा माण्हू काफ़ी आहिनि। छा इहो सही आहे या मूंखे भरम विधो वियो? बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही। उन जो रीज़न मां तव्हांखे ॿुधायां जेको मां सम्झां थो जी। त भई उते असीं वियासीं अकेला। मां पंहिंजे मिटनि माइटनि सां या जेके उते आया मिटनि माइटनि सां गॾु केरु कोन्हे, सभु अकेला विया। ओके, ऐं तई जॾहिं अकेला आयो आहे त तव्हांखे जॾहिं का मुश्किलात अचे थी त तव्हां कंहिंखे यादि कंदा? प्रभु खे यादि कंदा। ॿुधो ॿुधो जंहिं वक़्तु हा त उहा जेका आदत पियल आहे, उहा जेका हिकिड़ी हिकु क़िस्म जो विश्वास आहे त भई अॼु मूंखे हिन सां कुझु फ़ाइदो थिए थो या मुंहिंजे मन खे थोरी शांती मिले थी, त छो न उहा भले साईं बाबा हुजे, झूलेलाल साईं हुजे, शिव भॻवान हुजे। अॼुकल्ह माता जा तमामु सुठा भक्त थी विया आहिनि उते। त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आस्था आहे, पंहिंजो पंहिंजो विश्वास आहे। ऐं मां सम्झां थो त उन सहारे ई उते रहिया पिया आहिनि जेके अकेला आहिनि या जिन खे मिट माइट कोन्हनि। सच करे पुछो त असांजा जेके मिट माइट असांजा यार दोस्त या जिन खे असीं सुञाणो उहे ई असांजा मिट माइट उते उहे आहिनि। हिते त असीं कॾहिं कॾहिं था अचूं, उते त असां हुन सां रोज़। तव्हां हिते त हिंदुस्तान में 4-5 दफ़ा मां सम्झां थो जॾहिं खां विया आहियो त हर साल अचणु वञणु 4 साल दफ़ा। जी जी। त तव्हांखे कॾहिं महसूसु थियो आहे त हांगकांग जे सिंधियुनि ऐं हितां जे सिंधियुनि जे सुभाउ में, हलत चलत में, व्यवहार में कुझु फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु त हर को एॾो कोन थींदो, पर छा आहे हिते जी जेका रहणी कहिड़ी थोरी ॿी आहे, असांजी रहणी कहिड़ी बि थोरी ॿी आहे। उन करे थोरो शायदि तव्हांखे डिसिप्लिन वारी फ़र्क़ु नज़र अचे। हा, असां वटि लाइफ तमामु वधीक डिसिप्लिन आहे ऐं असांजो जेको शहर आहे नंढो आहे त उन में हर का ॻाल्हि सुठे नमूने ऐं तमामु ऑर्गेनाइज़ वे थी सघे थी। हिते बॉम्बे जे शहर में या ॿिए कंहिं शहर में वञो त तव्हांजो कम्यूटिंग में, तव्हांजो ॿियनि ॻाल्हियुनि में वक़्तु घणो ज़ाया थिए थो। जेके माण्हू नौकिरी था कनि या जेके जिन खे पंहिंजो धंधो आहे उन्हनि जा वर्किंग आवर्स बि डिफरेंट आहिनि। त इन करे थी सघे थो उन्हनि खे एतिरो टाइम नथो मिले जेको थी सघे थो असांखे थोरो टाइम थोरो वधीक थो मिले। असांजो मुल्क नंढो आहे ऐं असीं पाण में वधीक नमूने वधीक हिक ॿिए खे वेझो अचूं था ऐं गॾजूं था पाण में। तव्हां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकिड़ो ज़िक्र कयो त तव्हां लिखंदा बि हुया। जी। ऐं नाटक बि कुझु लिखिया, कुझु शॉर्ट स्टोरीज़। जी जी। त इहो शौक़ु तव्हांखे कॾहिं खां थियो? इहो शौक़ु साईं मूंखे स्कूल खां वठी थियो। मां पाण खे भॻवानु सम्झंदुसि त जॾहिं मां सिंध मॉडल में पढ़ंदो हुउसि त मूंखे उते जी जेके असांजा मशहूरु अदीब हुआ उन्हनि सां उन जी लय विचर में मां रहियुसि। ख़ासि करे कीरत बाबाणी थिया, उत्तम हो, टेलराम आज़ाद हो, गोबिंद माली साहिबु थियो, असांजो वासुदेव निर्मल आहे, मोहन ज्ञाणी, जेके बि सिंधी समाज में अॼु जेके उहे साहित्यकार आहिनि, मां सम्झां थो घणो करे इहे सभु सिंध मॉडल जा। ऐं मां सिंध मॉडल में पढ़ियुसि त मूंखे उन्हनि जी थोरी संगत लॻी, ख़ासि उन जे सोबत में। ऐं मूंखे पंहिंजो बि शौक़ु हो थींदो शुरू खां वठी। मूंखे शौक़ु हो, जज़्बो पियल हो साईं। जी बिल्कुलु बिल्कुलु। त घणा किताब तव्हां लिखिया शॉर्ट स्टोरीज़ जा? शॉर्ट स्टोरी जा मां सम्झो 3 या 4 किताब जेके असांजे भाउ श्री हरि मोटवाणी छपाया हुआ। उन ज़माने मां ॻाल्हि थो कयां 1962 ऐं 64 जे विच जी ॻाल्हि थो कयां। 4 खनि किताब जेके कहाणी जा मजमू आहे, जेके मां ऐं मुंहिंजो हिकु दोस्त हूंदो उहो बि मुंहिंजे हम मूंसां गॾु पढ़ंदो, उहो बि उनखे बि शौक़ु हो, गॾिजी करे छपाईंदा हुआसीं। ऐं हरि मोटवाणी छपाया हुआ। हांगकांग में सिंधी फिल्म्स जो फेस्टिवल कयो। जी। उन में तव्हां 5 फिल्मूं सिंधी ज़ी चैनल था ॾेखारियो, उनजो रेस्पॉन्स कीअं आयो? साईं जॾहिं मूं ॾिठो सिंध उते ज़ी टीवी वारनि, ज़ी एशिया पैक वारनि उते हिकिड़ो प्रोग्राम जारी कयो जंहिंखे चऊं रीजनल मूवीज़ ॾेखारींदा हुआ हर छंछरु ॾींहुं। त मूं उन्हनि खे उते सभिनी क़िस्म रीजनल जूं पिक्चरूं ॾेखारींदा हुआ, बंगाली हुजे, मारवाड़ी हुजे, ऐं पंजाबी हुजे, सभु ॾेखारींदा हुआ। त मूं उन्हनि खे चयो अथई सिंधी पिक्चरूं छो कोन था ॾेखारियो?
त चई असांखे सिंधी पिक्चरूं आहिनि ई कोन, न को असांजे लाइब्रेरी में आहिनि, असांखे कुझु कोन्हे, असांखे सिंधी पिक्चरुनि जी ॼाण ई कोन्हे, असांखे ख़बर कोन्हे त सिंधी पिक्चर थींदियूं आहिनि। चयो हा सिंधी पिक्चर थींदियूं आहिनि ऐं मां तव्हांखे इन में मदद करे सघां थो। त मूंखे ख़बर हुई, मूं त 2-4 सिंधी पिक्चर ॾींदा, उन्हनि सां ॻाल्हाए करे उन्हनि खे पैसा ॾेई करे असां मूं चयो त जेकॾहिं कॾहिं कॾहिं ॾेखारिबो त उहो इम्पैक्ट कोन्ह थींदो, त मूं उन्हनि खां सॼो महीनो, जुलाई जो महीनो, उन्हनि जा 5 हफ़्ता हुआ, 5 सैटरडे हुआ, मूं चयोमांसि इहा मूंखे स्लॉट ॾियो, मां तव्हांखे 5 मूवी थो सिंधी आणे थो ॾियां, जेके असीं हलाइण था चाहियूं सिंधी एसोसिएशन तरफ़ां। ऐं उन्हनि जो जेको बि उन्हनि असां खां चार्जिस मुआवज़ो वरितो असां उन्हनि खे ॾिनो, ऐं मूं ते 5 सिंधी फिल्मूं। सिंधी फिल्म ठाहिण जी बि का योजना आहे तव्हांजी? हाल फ़िलहाल त कोन्हे, पर जेकॾहिं मौक़ो मिलियो त ज़रूरु उन ते बि ध्यानु। तव्हांजो जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त बॉलीवुड सां बि काफ़ी रिश्तो रहियो आहे, बॉलीवुड सां, छाकाणि ख़ासि करे सुनील दत्त सां। सुनील दत्त सां, जी सुनील दत्त सां सुठो रस्तो रहियो, छाकाणि त सुनील दत्त सां मुलाक़ात जॾहिं मुंहिंजी बॉम्बे में थी, तॾहिं सुनील दत्त जी हिकु इच्छा ॾेखारी त भई उन वक़्तु हू पंहिंजे वाइफ जो नरगिस दत्त मेमोरियल फाउंडेशन रखियो हुई कैंसर जे लाइ, उन कई हुई। ऐं मां जॾहिं उन सां गॾियोसि हिते उन टाइम में, मां सम्झंदी इहा ॻाल्हि अथव 1987 जी, त मां उन सां ॾाढो प्रभावित थियुसि उन ॻाल्हाइण में। त मूं खेसि उनखे चयो तूं अचु हांगकांग में, असीं कोशिशि करे तुंहिंजे लाइ कुझु कंदासीं। सो सुनील दत्त पाण वीचारो हुते आयो हो, असां उन लाइ कुझु प्रोग्राम कयो ऐं फंड रेज़िंग कई, जिते उन ज़माने में हिकिड़ी राति जो असां उनखे उन ज़माने में इंडिया जा 2 लख रुपया कठा करे ॾिना हुआ, जेके असां उन्हनि खे पैसा कोन्हे न, पाण चई असांखे पैसा न ॾियो, असांखे कैंसर जे लाइ जेके मशीनूं पाण ॾिनी हुई से अमेरिका मां घुराए करे खेनि ते असां मोकिली हुई। तव्हां बॉलीवुड सां बि रस्तो रखियो सुठे कम लाइ, कैंसर जे पेशेंट जे लाइ सपोर्ट करण लाइ, पर पंहिंजे आत्मा जी खुराक लाइ बि तव्हां जेके रूहानी असांजा रहबर आहिनि, जेके पैगंबर आहिनि, उन्हनि सां बि काफ़ी वेझो रहिया, जंहिंमें ख़ासि मां सुधांशु महाराज लाइ पुछणु जी जी सुधांशु महाराज अॼु जा वॾा संत आहिनि, मां हुनखे मञींदुसि। उन्हनि जी बि हिकिड़ो मौक़ो थो अचे, उन्हनि जो प्रोग्राम ईंदो हुउसि ज़ी TV ते सुबुह जो, ऐं हिकु दफ़ो उते जा मां ऐं 2 टे उते सिंधी जा मुइज़िज़ माण्हू जेके आहिनि असांजा, उहे वेठासीं ऐं ॻाल्हि ॻाल्हि में इहा निकिती त भई हीउ जेको संत अॼुकल्ह अचे थो ॾाढो सुठो थो प्रवचन करे, छो न उनखे, छाकाणि त मां मंदर सां जुड़ियल आहियां, मां कौलून मंदर जो प्रेसिडेंट आहियां, ट्रस्टी आहियां, त छो न उनखे हुते घुरायूं ऐं हिते जी जनता बि असांजी जेके आहिनि उन्हनि जो फ़ाइदो वठे। बसि उन हिसाब सां असां उन्हनि खे पोइ कॉन्टेक्ट कयोसीं, उन नमूने आया। हिकु दफ़ो आयो त जॾहिं हू हिकु दफ़ो पहिरीं आया 1999 में, त उते जेको रिस्पॉन्स मिलियो उहो तमामु सुठो हो, ऐं उन्हनि खां पोइ घणेई माण्हुनि असांखे चाइना अप्रोच कयोसीं त भई हिन खे ताईं घुरायो। हाणे हर साल सुधांशु जी महाराज उते ईंदा आहिनि ऐं पंहिंजे 4 ॾींहंनि जो प्रोग्राम प्रवचन ॾींदा आहिनि, जिन लाइ घणेई माण्हू उते तमामु सुठो। तव्हां सभु कंहिं खेत्र में अॻियां वधिया, रूहानियत में, बॉलीवुड में, सिंधियत में, तव्हां हिते आया, असांखे पंहिंजे उतां जी संघर्ष, तव्हांजे बचपन, तव्हांजे लिखणनि ऐं तव्हांजे उतां जे सिंधी समाज जे बारे में घणो कुझु ॿुधायो। यकीनन इहो असांजे लाइ हिकु तमामु सुठो खज़ानो थींदो। महिरबानी। महिरबानी अथई साईं, महिरबानी।